रुस्तम खान मां तव्हांजो गुनाहगार न आहियां जो मूं मथां तव्हां बंदूकूं था सिधियूं कयो। जेकॾहिं गुनाहगार नाही त हेॾो असांजो सॼण बि नाही। रुस्तम खान ही पंहिंजो दोस्त आहे, असां सां कॾहिं मदाई न कंदो। जेकॾहिं मदाई सोचां न त घणा ॾींहं अॻु पीरल खे घोटे छॾियां। हा, पर इहो बि तॾहिं जॾहिं पीरल तोखे अहिड़ो मौक़ो ॾे। रुस्तम खान पीरल असांजे ॻोठ में केतिरा ॾींहं रहियल हुयो ऐं मूंखे खूब ॼाण हुई त तव्हांजो साथी आहे, पर मां तव्हां सां दुश्मनी करणु नथो चाहियां। हाणे ख़ैर कयोसीं मजू, इहो ॿुधाए त काॾे वियो आहे ऐं किथां पियो अची? अदा जे कातिल जी तलाश में वियो हुउसि। पोइ जबार जे कातिल खे वाक़ो कयो अथई? सिकंदर सूबेदार मुंहिंजे भाउ खे बेगुनाह क़त्ल कयो ऐं हिन कम में हथ दिलावर खान जो आहे, दिलावर खान जो। मजू क़त्ल त सिकंदर ई कयो अथसि, पर हुन में हथ दिलावर खान जा न, पर मूसा खान जा अथई, मूसा खान जा। छो जो मूसा खान खां सवाइ तव्हांजो को बि दुश्मन रहियो ई नाहे। जेकॾहिं मूं बि मूसा खान जे पूरे नस्ल खे तबाह न कयो त मुंहिंजो नालो बि मजू नाहे। मजू असां लाइ को हुकुम हुजे त ॿुधायो। खेरलतो में मुंहिंजो कमु आहे, जेकॾहिं करीं त ॿुधायां। हुकुम कर मजू, तोखे ई मां जवाब ॾींदुसि, कॾहिं बि न। पोइ मोटरसाइकिल काहे सुभाणे ॻोठ अचिजांइ, वधीक हाल वाल हुते कंदासीं। हिन वक़्तु केॾांहुं पियो वञी? अॼु तस तुंहिंजी ख़िदमत कई। न रुस्तम खान, हाणे ॻोठ थो वञा, ॿिए चकर करे ईंदुसि। ठीकु आहे, जेकॾहिं नथो हली तोखे इजाज़त। खेरल पोइ सुभाणे कुर्ब कजो। बेफ़िक्र रह, मां सुभाणे अची वेंदुसि। यारो यार यारो यार मुड़स जो कद कोन्हे, बाक़ी विढ़े चोट ते थो। हूअं बि मुड़सनि जूं दिलियूं ॾिसबियूं आहिनि, हुननि जा कद न आहिनि ॾिसबा रुस्तम खान। इहा ख़बर नथी पए त खेरल में कहिड़ो कमु फाथुसि। अकेलो थी पियो आहे, कंहिं पलांद करण लाइ मूंखे वठी वेंदो। खेरल हिकु त तूं वञजाए न, पर जेकॾहिं वञी थो त ख़्याल सां वञजाए। वञिणो त ज़रूरु पवंदो, पर हुन लाइ मूंखे मोटरसाइकिल जी ज़रूरत पवंदी। मूं वारी गाॾी कहिड़े कम जी बीठल आहे? काए वञिजो। इहा तुंहिंजी महिरबानी पीरल आहे। दोस्तीअ में महिरबानी न आहे हूंदी खेरल। हाणे छॾियो ॻाल्हियुनि खे, हलो त स्टाफ ते हली जांच करे अचूं। चलो बाबला, असां तहां ॾे पिया आहियूंसीं। हुकुम कयो मुंहिंजी अम्मा, हुकुम कयो। वञ ए वल्ला जाए न, वल्ला जे कणक घुरसन उधर ते लहकिया। खैरां जे सिर ॾे खैर हुजे बाबला, असां मिसकीन आहियूं, रोज़ रोज़ इहो पिन दे सवाल कंदे ॾाढो ॾुखियो थो लॻे। इन करे असां तहां ॾे हली आयूं आहियूं त असांखे कंहिं रोज़गार सां ला। माई हो हा मर्द तो रखो हा कोडर कुल्हे ते ऐं चायो हा खाटी, तुसां औरतें वे रुगो खाटी जो कम त कोन हूंदो आहे। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, इन्हनि चमचनि त मुल्क खे विञायो आहे जे इहे विच में न ईअं ट्रुंबको खाइनि न, पेट फाटी पइनि। बाबला, ज़मीन मां गंद गाह बि कढिजे थो पियो, गुॾ बि कराइजे थी, उन खां पोइ लाहीअ ते बि ॾियो था फसल। मिड़ई असां मिसकीननि ते महिर कयो। इन करे असां चऊं थियूं त इहो कमु असांखे ॾियो, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, जेका मज़ूरी असां ग़रीबनि खे ॾियो। खैरां जे सिर ॾे खैर हुजे बाबला, असां ग़रीबनि जो रोज़गार बि थी पवंदो ऐं तव्हांजो फसल बि सुठो थी पवंदो। ठीकु आहे मुंहिंजी अम्मा, ठीकु आहे, तव्हां सुभाणे अची कम सां लॻो। बाबा, जेका मज़दूरी थींदी शाम जो तव्हांखे घर वेठे मिली वेंदी। अलाह ख़ुशि रखंदो, ख़ुशि रखंदो ई रब। बाबला, असां मिसकीननि जो भलो कयो थी, रब भलो कंदी, रब भलो कंदी। आमीन आमीन। अच्छा दी, हलो हाणे ॾाटा रुंबियूं त हथ करे रखो न। अलॻि साईं अॾींदी, चल सदाईं ख़ुशि हूंदे बाबला, ख़ुशि हूंदे। अचो दी अचो। ॿुधा बाबा, जेको माया को कम गिंदे पियो इहो त हारियां को ई घिनो आहे उधर ते। अरे मोलू यार, असां माण्हू आहियूं मोहबती। बाबा वीचारी उमेद करे आयूं, हुननि खे ख़ाली कीअं मोटायां। ज़मीन ते महिनत कंदियूं, जजो फसुल थींदो, 2 दाणा बाबा हुननि खे बि मिली पवंदा। यार असांजे घरों छा वेंदो? हल रे, इहा बि न आहे। मां त ज़ुली ज़ुली तबाह थी वियो आहियां, मरी वियासीं। जिथे वञूं उते भूरी कुकर, ॻाढ़ी कुकर, कमरी कुकर, कारी कुकर मिले ई कोन थी। असां वॾा खूनी माज़ूं हाणे वापसि वञी चवान त कुकर जो रंग मटाए,
कुकर जो रंग न मटाईंदो मां एॾो कुतको ॾींदो आहियां जो सॼी उमिरि ते यादि कंदव वञाम थो चां कुकर जो कलर मटाए बसि असां वॾा खूंदी मासूं मूंसां जहिड़ो हशर कए अथनि न मां वञी एॾो हशर थो कयां अचां थी साईं अचां थी तो था मतलब रहमत अची फाटी आया जी साईं मानी खड़ी आ वञ बस साईं मानी लहण वाली है खड़ी थी जा सोनी सद को वने ई सद को रहमत बोड़ त एड़ो करे दिनो थमा असली वाह वाह आता मुझे मुके छा था ॾिसो वञ वञ मानी खड़ी आ त मां खाई करे शहर वञणो आहे मूंखे हाजो साईं हाजो मानी तैयार है बस हाणे खड़ी थी जा अच्छा साईं पार्टी पुछो अच्छा साईं मानी हाजर ए छाए साथियो साईं वरी का गलती थी वई छा ज़रा छे एतरे मिर्चू साईं भाजी तो सही हुई हलिया खा मानी खाई ॾिस साईं साईं छा खाए ते भाई मां चवां तो भाजी खा खा साईं पहिरें चखियम तो सही हुई हाँ साईं पहिरियां तुंहिंजी भाॼी सही हाणे मलाई कया मथां उहे अची मिर्च विझी विया सोनी सद को रेस हिन वेचारी सॼी उमिरि महन जा छेणा खाया हिन खे कहिड़ी ख़बर त वॾनि घरनि में मानी कीअं तयार थींदी आहे सोनी जे असां वारी भाॼीअ में बचत थी आहे त हाकिम खान खे आणे ॾे हाणे मां ज़हर खाईंदुसि पर तव्हां वारी मां मानी न खाईंदुसि साइण सकीना अञा मुई नाहे जो हाकिम खान हिन घर में सुखियो टुकुर खाईंदो सोनी सद को साइण रेस सॼो फर्श ही ख़राब करे वियो आहे छोरी ॾिसे छा थी खण कपिड़ो कर फर्श के साथ जी साईं सोनी सद को माई तुंहिंजी हिते हाजत नाहे माई खुदा तरसी कर छो ची मुंहिंजी रोज़ी ते लत ही अथई असां तुंहिंजी रोज़ी जो ठीको नाहे खयो तुझी भलाई इन में ही आहे त सुभाणे को वठी हिते चट छॾे ॾे असां वॾा खूंदी मासूं ही वरी असांखे बेवकूफ़ पिया कनि त काज़ू कुकुर हथ कसे आहे त मां जादूगर थींदुसि इन में असांजो करोड़ो आहे बुख से हा मां जादूगरी सिखंदुसि ज़रूरु सिखंदुसि इन लाइ त तोखे कारो कुकुड़ आणो पवंदो न बाबा यम यम करे हा से काज़ू कुकुर मूंखे तूं हथ कसे थी ॾे ऐं जादूगरी मूंखे हे सेखारी थो हे न मूंखे लाचार कोन्हे इहो कारो कुकुड़ आण जो बस कलमो मां चवां थो बस कलमो असां वॾा खूनी मासूं जेल में असांजो कातिल आहे असांखे जेल जी परवाह न आहे बस कलमो बस हा कुकुड़ हथ कंदासीं कुकुड़ असां ई हथ कंदासीं उन ते तोखे जादू असां ई सेखारींदासीं बुख ते कॾहिं ते कुकुर हथ कंदव हा सुभाणे कुकुड़ हथ कंदासीं सुभाणे न अॼु कुकुर हथ कयो सॼी राति मूंखे जादूगरी सेखारियो सुबुह जो मां तयारु थी वञा ऐं मां वटां सिरियूं सोनियूं कंदो पोइ सोनियूं सिरियूं करे पोइ मां अमीर थी वञा सॼी जॻह खे मां सोनो कंदुसि ॾिस बचाया अॼु कुकुड़ हथ कोन ईंदो न सुभाणे हथ करे वठंदासीं हिकु ॾींहं में छा थींदो न कुकुर जो अॼु हथ कंदो पवंदो छाकाणि त मां देरि नथो ॾिसणु चाहियां मां अॼु जो अॼु अमीर थियणु थो चाहियां अमीर पोइ पासो ॾे त कुकुड़ हथ कयूं ईअं लट कयूं मथो बीठो त कुकुड़ कीअं ठीकु आहे हाणे तव्हां भली वञो ऐं कुकुर हथ करे अचो पर थोरी बि नमूने गतिविधि कई आहे न तव्हां ख़बर आहे मां वॾो खूनी माण्हू आहियां मां जेल में किथे आहियां मूंखे जेल जी परवाह न आहे
काबन नमूने गिरी थी ना मां कुत्तद कर मां कुत्तद असां वॾा खूनी मासूं हासे कुकुर खणी था पोइ मूंखे जादूगरी सेखारींदा पोइ मां पंहिंजी सॼी जॻह जेकी आहे उनखे सोन कंदुसि सोन पोइ सोनी करे खपाए छा ॾींदुसि सुभान अल्लाह पूजा कतार ज बैठे न आई असां दा साह पिया वेंदा ओ हेॾे अच हेॾे गुंदड़ा गाल ॿुध माई गुदड़ा नाख त्रेस लाख नौकरी जो न गठवाई उधर ते खैर जे सिर ॾे खैर हुजे तूं असांखे कम खां जवाब ॾियाराईंदे तई में को समझा क्या मैं मौला बश्क उर्फ मौलू आखिर रेस दिलावर खान दा कम दारा उधर ते माई ही इहे सवत कोन ॾींदो पोइ छा सलाह अथई सलाह वरी कहिड़ी जेस ताईं मोए खे भिंड न लॻंदन तेसी इहो कोन सुधरंदो त पोइ नेक कम में देर कहिड़ी जल्दी कर मता मारे भाई अरे भज मौलू मजू खैर थे अज गोली लगा वेंदई खैर थे गाल गाटे कहूं चढ़ गई को धरते जेस ताणी अदा जो पलांद न वठंदुमि न त सुख सां न विहंदुमि इहो त ॿुधा त अॼु कंहिं मथूं का किती इहो धरते मलू शाम ताणी ख़बर पइजी वेंदई त कंहिं न कंहिं खे लेटाए ईंदुसि यार मजू ईअं न थी वे त सुकिया न गॾु साविया को साड़ गति इहो धरते ईअं ई थींदो मलू ईअं ई थींदो मुंहिंजो भाउ कहिड़ो कसूरवार हुयो जो उनखे बि ज़ालिमनि बख़्श न कयो त पोइ मां हुनजे मिट माइटनि खे किथे थो बख़्श करे सघां जेको बि साम्हूं ईंदो लेटियो पियो हूंदो लेटियो छो त मौत जो ॿियो नालो आहे मजू छोरे ते गाल गाटे ते चढ़ियले लगदा पे त अॼु को न को नुक़सान करे सी ओ धरती हाँ मजू गाल कर काॾे हलणो आहे खैरल ॻाल्हि न पुछ गाॾी मोटाए मूं मथां एतबार कोन अथई छा खैरल तो ते इतबार आहे पर जेको मां कमु तमामु करण थो वञा न थी सघे तो तूं हुनजा नाला ॿुधी न हले एॾा ख़तरनाक आहिनि छा ख़तरनाक न आहिनि पर थी सघे तो तुंहिंजी नज़रुनि में हू माण्हू बेकसूर हुजनि ऐं तूं उन्हनि खे छा थो सम्झी अदा खे जंहिं बि क़त्ल करायो आहे मां हुनजा नस्ल जा नस्ल तबाह करे छॾींदुमि छो त मौत जो ॿियो नालो आहे मजू चइबो त तूं पंहिंजे भाउ जे कातलनि खे ज़ाहिर करे चुको आहीं या कंहिंजे इशारे ते पियो हली तूं हुन ॻाल्हि खे छॾ खेरल हलणो थी त गाॾी वापसि मोटाए सुभान अल्लाह क्या हलणे क्या घुमणे क्या हुस्ने ओ धरते चङो हाणे घणो ठाहू को नथी रेस खे ॿुधायो मई न त ॿई टंगू भनी छॾींदई गाल ॿुध ॾेखण त ॾोह त कोन्ही रेस क्यों नाराज़ थी ओ धरते बेवकूफ़ खे कुझु ठॻियां पोइ पेरनि ते अची वेंदो क्या सोचंदी पई ईअं ई विच घटीअ में दग झले तो बीह माण्हू ॾिसंदा त छा चवंदा भला इहो ॿुधा किथां मिलूं फिलहाल मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत आहे खोड़ पैसे ए बाक़ी कमदारी किस दे लाइ पिया करंदा हुकुम कर घणे पैसे खपनि तो वटि घणा आहिनि मेकणी गंज नो धरते पोइ 1000 ॾे हाँ 1000 भला 500 हल 500 इहो ॿुधा त तो वटि घणा आहिनि ॻाल्हि ॿुधाई फिलहाल मेकणो 200 नो धरते इन मां बि कमु हली वेंदो हाँ बाक़ी वरी सुभाणे अचे 200 पोइ मां हाणे वञा ठीक है भली वञे भले पीछे मिली हो धरते हाँ मुजीबा बाबा बी का खबर पियो केड़ी खबर खानू पुलिस में हथ दे छॾियो छुट्टी जाल हथ ॾिनो अथसि या पुलिस मुक़ाबले में गिरफ़्तार कयो अथसि मूं त ख़बर ॿुधी त पाण हथ ॾिनो अथई जे मुक़ाबलो थिए हा न त गिरफ़्तारी अॻु में ई मुक़ाबले जी ख़बर पखिड़िजी वञे हा मुक़ाबलो बि न आहे थियो खानो पुलिस में पेश थियो आहे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे रूपोशी ज़िंदगी ज़हर बणिजी वञे थी झंग में राति ॾींहुं गुज़ारण
एतिरो आसान न आहे। सचो आहीं शबीर, सचो आहीं। ॾींहं जो फिटाइनि पुलिस वारा ऐं राति जो मुंहिंजी ज़ारी मच्छर निंड करणु न ॾियनि। जेकॾहिं खानो पुलिस में पेश थियो आहे त उनजे ॿियनि साथियुनि खे ख़तमु करणु तमामु आसान थी पवंदो। मुजीब पोइ हिकु कमु करे ॾे। ॻाल्हि कयो, कहिड़ो कमु करे ॾियां? मुजीब जेको खानो खे असांजे घर में अंदरि वठी आयो। तव्हांजे घर? हा मुजीब, असांजे ॻोठ खां मथां हुनजो ॻोठ आहे। केरु आहे हो? नालो छा अथसि? वरियाम। खानो सां गॾिजी ॾाढी आकड़ करे वियो आहे। वरियाम खां पहिरियां अकबर खे ख़तमु करणो आहे, जेको 24 कलाक खानो सां गॾु हूंदो हो। उहो अकबर किथां जो आहे? असांजे ई तरह जो आहे। बसि इहा जांच करणी आहे त ॾींहं जो किॾांहुं अचे थो ऐं शहर कहिड़े रस्ते खां वञे थो। हुकुम कयो बाबा, न हुकुम कयो त इन जी जांच मां करे ॾियांव। रुको तव्हां हुनजो नालो ॿुधायो। अकबर जी जांच कर, शहर कहिड़े रस्ते खां अचे वञे थो। ॿिनि ॾींहंनि में इहा समूरी जांच तव्हांखे लही थो ॾियां। वरियाम जो छा सोचियो थी मुजीब? पहिरियां पंहिंजे तर जे दुश्मन खे ख़तमु कयूं, पोइ वरियाम जी सार लही वठंदासीं। सिर्फ़ु कमाल खान खे वापसि अचणु ॾे, पोइ ॾिसूं त उहो कहिड़ो थो हुकुम करे। पर उन जे अचण खां पहिरियां सभिनी दुश्मननि खे नज़र में रखे छॾियूं। जीअं ई कमाल खान वापसि अचे, सभिनी खे नंबरवार लेटाईंदा वञूं।